आगाह कयो अव्हांखे त सिंध में कोरोना सबब तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। तालीमी इदारा बिना देर खोलण जो मुतालबो कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, सिंध में कोरोना सबब तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। तालीमी इदारा बिना देर खोलण जो मुतालबो कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में तालीमी इदारा खोलाइण लाइ सियासी समाजी धुरियुनि, शहरनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि एहतजाज कयो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे राणीपुर में अकबर शहानी सां। जी अकबर, अपडेट कजो। सॼो शहर पाण मुराद तौर सोसाइटी शहर दुकान उहे पिणु मुकमल थी वियूं आहिनि ऐं हिन वक़्तु जेका एहतजाज गुज़ारनि जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ समाजी जेके तंज़ीमूं आहिनि उहे पंहिंजे सूरत में जेके आहिनि सभई माण्हू पहुची रहिया आहिनि। ठीक है अकबर, वही मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ। नाज़रीन, अवां खे अपडेट कंदा हलूं। सिंध में कोरोना सबब तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। तालीमी इदारा बिना देर खोलण जो मुतालबो कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में तालीमी इदारा खोलाइण लाइ सियासी समाजी धुरियुनि पारां एहतजाज कयो पियो वञे। राणीपुर में सिविल सोसाइटी जे सॾ ते शटरबंद हड़ताल करे रैली कढी वई, जॾहिं त जोही ऐं मिठियाणी में बि एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, सिंध में कोरोना सबब तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। तालीमी इदारा बंदि थियण सबब लखें शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। तालीमी इदारा खोले ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे, इहो चवणु आहे अॻवाननि जो। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में तालीमी इदारा खोलाइण लाइ सियासी समाजी धुरियुनि, शहरनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज कयो पियो वञे।